एक तरफ सर्दी और दूसरी तरफ गैस की गैर एलानिया लोड शेडिंग, कम प्रेशर और पाइपलाइनों में पानी भर जाना, ये सब गैस इंतज़ामिया की नाअहली का मुंह बोलता सबूत है। जबकि गैस के बिलों के नाम पर शहरी अलग से परेशानियों का भी शिकार हो रहे हैं। एतिरो गैस जो आज़ार आहे जो न सुबुह जो ॿार नाश्तो था करे सघनि, न राति जी मानी सही टाइम ते कंहिंजी थिए थी, ॿार बच्चा कंहिंजा बुख ते सुम्हनि था, इहा वञी पोज़ीशन बीठी आहे हिन वक़्तु। ऐं गैस बिल्कुलु कोन्हे को, जंहिं पुराणियूं लाइना लॻल आहिनि उन्हनि वटि बि न आहे। हाणे बि जेको एॾो गैस शार्टिंग आहे जो टाइम ते मतिलबु नथो मिले, न ॿारनि खे मानी सही टाइम ते मिली थी सघे। असां वसवारनि खे गुज़ारिश कंदासीं त इहो गैस जो मसइलो हल कनि, लाइनियूं पंहिंजियूं ठीकु कनि ऐं गैस सही टाइम ते ॾियनि ऐं गैस जी जेको आहे सो जीअं असां पंहिंजे बचनि खे नेरण कराए पोइ स्कूल मोकिले। 2 कलाकनि में हिकिड़ो कलाकु हले थो, राति जो 10 बजे अचे थो, 11 ताईं माण्हू रिध पचा सुबुह जो शागिर्द स्कूल था वञनि, उन्हनि जे लाइ नाश्ते जे लाइ जेको आहे त उन्हनि खे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾिसणो थो पए। मजबूरन थी जेको आहे त बुखे पेट माण्हू कमकारनि सां निकिरी था वञनि या शागिर्द स्कूल जेके वञनि था उहे बुखे पेट था वञनि। त गुज़ारिश इहा आहे, असां वस वारनि खां इहो ई मुतालबो कंदासीं त गैस जेको आहे सिंध 76% गैस ॾींदड़ हिकिड़ो सूबो आहे, उन में जेको आहे त अहिड़ी कंडीशन मां सम्झां थो वॾो हिकिड़ो ज़ुल्म ऐं नाहक आहे। ख़ासि करे शहदाद कोट में त गैस इंतिज़ामिया जी एॾी लापरवाही आहे जो पाइपनि में पाणी भरिजी विया आहिनि, उन्हनि जी सफ़ाई नथी थिए। मां सम्झां थो त शहदाद कोट में 1% बि गैस सही नमूने सां हले कोन थो। गैस जो एतिरो बहिरान आहे जो सुबुह खां वठी शाम ताईं गैस अचे ई कोन थो। इन जे करे सुबुह जो जेके नंढड़ा ॿार स्कूल वञनि था या जेको मज़दूर माण्हू वञे थो, त हिकु त असां वटि हिते रोज़गार जो मसइलो आहे, रोज़गार कोन्हे, त इहे काॾो माण्हू काठियूं छेड़ा आहिनि महांग जे दौर में वठी सघे। असांजो इहो ई चवणु आहे त खुदा सिंध के पंहिंजो हक़ ॾियो, सिंध के गैस ॾियो। शहरियों का गैस इंतज़ामिया की नाअहली के हवाले से बातचीत करते हुए मजीद कहना था कि गैस इंतज़ामिया की नाअहली के बायस हम 50 साल पुरानी ज़िंदगी गुजारने पर मजबूर हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदाद कोट।